अॼु जो साईं मेन्यू आहे स्काई डेक एंड ग्रैंड कैनियन। स्काई डेक 4000 5000 फुट हेठि साईं खायूं आहिनि इहे। तव्हांखे पूरियूं अॼु इहे घुमाईंदासीं फिराईंदासीं। ॾिसो कुदरती वाह मुंहिंजा मालिक तुंहिंजी कुदरत। दुनिया जे 7 अजूबनि मां साईं अजूबो आहे हिकिड़ो, काफ़ी साल रहियो आहे। माण्हू खलकायल आहे, फोटोग्राफी हले थी पई। हे साईं स्काई डेक। अचो त दोस्तो अॼु तव्हांखे अहिड़ी जॻह जी सैर करायूं था, ग्रैंड कैनियन। हे साईं 4-5 हज़ार फुट हेठि दरिया बि आहे, एरिज़ोना रिवर। ओहे एरिज़ोना स्टेट में साईं दुनिया जे 7 अजूबनि मां हिकिड़ो अजूबो आहे। रब जी शान कुदरत तव्हांखे ॾेखारियूं था, घुमायूं था, फिरायूं था। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। असां बसि खैर सां एरिज़ोना में घुमूं था पिया। एरिज़ोना स्टेट आहे अमेरिका जी, जिते रेगिस्तान वग़ैरह आहे ॿुधबर ऐं सीन्स कुझु अहिड़ा ॾाढा ख़ूबसूरत नज़ारा ॾिसो था पोयों सिंध जो पंहिंजे पूरी आबोताब में। काफ़ी दोस्त चवंदा आहिनि अहिड़ी तस्वीर मां कढाई आहे जंहिं फिल्टर आहियूं थी, त ॾिसो सिंध जी शुआऊं साईं ईअं क्लियर ईअं कढो त वरी ते हो हर रोज़ इन ख्वाबों में कैसे आ भी जाओ एक दिन मेरी आहों में। बस साईं सीन्स आहिनि ग्रैंड कैनियन ॾे वञण जे लाइ तव्हांखे अहिड़नि रस्तनि मां टपणो पवंदो आहे। ॾाढा ख़ूबसूरत सीन। बस साईं गाड़ी सां वाह क्या नज़ारा। साईं उहा मूवी आहे हिकिड़ी मुंहिंजी फेवरेट, ज़िंदगी मिलेगी न दोबारा। उनमें साईं 3 दोस्त हूंदा आहिनि ऐं हर दोस्तनि जी हिकु ख़्वाहिश हूंदी आहे त कंहिं बि दोस्त अगरि ख़्वाहिश कई आहे ॿिया दोस्त हुनखे नथा करे सघनि। त अॼु साईं असांजो बि उहो ई सीन आहे। ज़िंदगी में हलूं था पिया, तव्हांखे नज़ारा ॾेखारियां केॾा ख़ूबसूरत नज़ारा। ग्रैंड कैनियन एरिज़ोना ॾे वञूं था पिया, तव्हांखे पूरो रस्तो ऐं नज़ारा ॾेखारींदा हलंदासीं। बसि साईं नज़ारा अचनि था। हवा थी हले हिन जे करे साईं ज़र्राट लॻा पिया आहिनि, पर एरिज़ोना ॾे वञण जे लाइ नाना डर के आगे जीत है। बस ब्लॉक व्यू हिन खां पोइ ॾिसूं कहिड़ो नज़ारो थो अचे। वाह वाह सुभान अल्लाह। कल्ह साईं तव्हांखे कैलिफोर्निया जा पहाड़ ॾेखारियां, मां अॼु वरी एरिज़ोना ग्रैंड कैनियन जा। हल बाबा ॾिसो अदा एरिज़ोना स्टेट अमेरिका जी कीअं आहे उहा हीअं आहे। पर हिते बि बिजली पाणी हर शइ, गैस आहे कोन, बिजली अथई, सॼा हीटर वग़ैरह हलंदा आहिनि। ऐं हे ॾिसो साईं लॻल आहिनि त एरिज़ोना में ढोर ढगा भी आहिनि त ख्याल कजो।
कैटल। बाक़ी हे ॾिसो साईं नज़ारा, वाह दोस्तों। शेयर तव्हांखे हिकिड़े सिर्फ़ु शेयर जो सवाल आहे। वाह सुभान अल्लाह। सीन ॾिसो साईं, हिन दुधड़ लॻी पई आहे, अलाए छो। हलूं अॻे त ख़बर पए। ग्रैंड कैनियन वञूं था। काफ़ी दोस्त कमेंट करनि था काॾे तयारी आहे अॼु साईं ग्रैंड कैनियन। पूरो साईं ग्रैंड आहे, पहाड़नि जे पोयां तव्हां ॾिसंदो नज़ारा, तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी त रब जी दुनिया केॾी ख़ूबसूरत आहे, कहिड़ा कहिड़ा ख़ूबसूरत आहे सी नज़ारा। हे ॾिसो वाह, हिते वरी मिटी जा धूड़ जा उहे हेॾे अलॻि ककर वाज नज़ारो था ॾियनि साईं। नो पासिंग ज़ोन, माना ओवरटेक मना है ये, पर रोड ही खाली आहे, कंहिंखे ओवरटेक कयां। बस साईं वञो था पिया ग्रैंड कैनियन। सोचो तव्हांखे बि ॾेखारींदा हलूं। हिन रूट ते 2013 में आयो आहे, 2013 खां पोइ 8 सालनि खां पोइ आयो। ख़ूबसूरत नज़ारा छा था चओ दोस्तों, कमेंट करे ॿुधायो। रब जी कुदरत ॾाढी ख़ूबसूरत हसीन अथव साईं। अमेरिका एरिज़ोना था, एरिज़ोना स्टेट में कीअं ॻाढ़ा पहाड़ आहिनि हिते, हितां जी मटी जो रंग ई ॻाढ़ो आहे। ज़रख़ेज़ ज़मीन आहे हिते, हिन जे करे फार्मिंग वग़ैरह ट्रैक्टर ट्राला बीठा अथनि लाइन में, ओख पलाव सॼा ट्रैक्टर ट्रालियूं। हे साईं कैटल जे लाइ ढोर ढगे जो चयो त यूज़ आहे बि राति जो। नॉट एंटर इन फ्लड ज़ोन, माना जिते हिते बारिशूं थींदियूं आहिनि, तव्हांखे बारिशुनि में फ्लड अगरि हुजे, सैलाब हुजे त उन में गाॾी न लाहिजो। वाह सुभान अल्लाह। कीअं लॻा साईं? वॾी महिरबानी, लख कुर्बा, माशा अल्लाह, सुभान अल्लाह। कीअं लॻो हे नज़ारो? नज़ारो कीअं लॻो साईं? नज़ारे जे बारे में मैसेज करे ॿुधायो, कमेंट करे ॿुधायो साईं। दिलि मोकिलियो था, वॾी महिरबानी, लाइक कयो था, लख कुर्ब तव्हांजी महिरबानी साईं। जेके
जेके दोस्त कमेंट करनि था ये नज़ारा साईं ये बम ओवरटेक करे था सको सो कट कट रहे फट हेड्रा पूरो सही एरिज़ोना डू नॉट एंटर इन फ्लड है एंटर जा पानी जा रास्ता दबा डायनासोर आंगुर साईं शक्ल अथव डायनासोर हेठों जंगा मुंडी पुछ ॾाढा ख़ूबसूरत हसीन जिते चौधारी पहाड़ हुजनि विच में ज़मीन हुजे ख़ाली पट हुजे पाण हिनखे सिंधी में पट चवंदा आहियूं न चौधारी पहाड़ चौधारी पहाड़ एरिज़ोना कीअं आहे अमेरिका जी उहा ई आहे साईं ग्रैंड कैनियन वञूं था पिया ग्रैंड कैनियन ॾाढी ख़ूबसूरत जॻह आहे साईं ऐं पट जी ज़मीन आहे साईं पट ज़मीन आहे साईं गाड़ी वो ही सही 150 फ्यूल फुल 150 जी स्पीड से छिका है 80 माइल ज़्यादा किलोमीटर के 150 140 किलोमीटर थी हाँ दोस्तों जी मां तव्हांखे जो पट हिते पट में साईं पोख पलाव थिए थो पियो तव्हां उहे इरिगेशन ड्रिप सिस्टम दे ज़मीन ज़रखेज़ पोख पलाव गाह वाह पोखनि था पूरो साईं इरिगेशन सिस्टम पूरो साईं ये इरिगेशन सिस्टम ड्रिप सिस्टम लॻल आहे कुछ न कुछ पोख पला हले तो पियो हिते हिन ज़मीन पट में ॾिसो ड्रिप सिस्टम हिन जो पूरो पोख पला जे लाइ पट ज़मीन चौधारी पहाड़ विच में पट ज़मीन बस ग्रैंड कैनियन एरिज़ोना साईं हिते अहिड़े क़िस्म जा वण आहिनि कैक्टस जेके पाणी जी ज़रूरत न हूंदी आहे ख़ुश्की ते ई थी वेंदो आहे पूरो साईं सीनारी एरिज़ोना जी रोड सिधो फ्लैट पहाड़ियूं न आहिनि हिन जे करे गाॾी तरंदी
जबल वरी साईं पोख भी ॾेखारींदो हलां माना हे पोख साईं को पोखियल आहे जड़ी बूटियूं अलाए छा गाह बाह फुटल आहे पूरो सीनरी हे ॾिसो साईं मुंहिंजे मालिक जा रंग एरिज़ोना दा एरिज़ोना अमेरिका बस साईं बाग अची विया कंहिं शइ जो पोख पलाव हे ॾिसो जे चंपट ज़मीन आहे साईं पोख पलाव हले थो बोरिंग हले थी पाणी जी बोरिंग पूरो साईं बाग हेॾो बि बाग आहे ॾिसो पट ज़मीन ग्रैंड कैनियन स्काई वॉक राइट हितां साईं हाणे राइड थींदासीं उहे मैटवी पियर्स पेरी हितां थींदासीं राइट हे ॾिसो साईं हितां जा हारी ज़मींदार हे हितां जा हारी ज़मींदार जेके पहाड़नि में ते वादियुनि में पट ज़मीननि में साईं वॾा वॾा फार्म आहियूं बीठा आहिनि ऐं उन्हनि जी मशीनरी ट्रैक्टर ट्रालियूं कंटेनर ऐं हेॾो साईं पोख बीठी अथनि हे को फ्रूट जो वण आहे साईं बादाम पिस्ता जाम थींदा आहिनि हिते बि हे ॾिसो कीअं हे गुल कढियूं बीठा आहिनि साईं पूरा बागनि जा बाग हेॾो अलॻि कैक्टस जा वण पहाड़ पट ज़मीन साईं चौधारी हाणे अचो था हलूं था ग्रैंड कैनियन ॾे ग्रैंड कैनियन एरिज़ोना अमेरिका जी साईं 3 स्टेट असां घुमूं था पिया हिन ट्रिप में बस साईं तमामु बहितरीनु व्यू हिकिड़ो अची वियो आहे वादियुनि में हे ॾिसो साईं कैक्टस जा पुराणा सभई साल पुराणा वण हाणे वरी हितां पाण लैंडमार्क ग्रैंड कैनियन स्काई वॉक हेॾे हलंदासीं ग्रैंड कैनियन हितां वरी राइट वेलकम टू ग्रैंड कैनियन वेस्ट वाओ व्हाट अ व्यू ग्रैंड कैनियन में ऑफिशियली जाते वण शुरू थी विया आहिनि साईं ऐं अहिड़ा नज़ारा हिते बि साईं नेक्स्ट 15 माइल ढोर ढगा अथव त ख़्याल सां ड्राइव कजो इहो अलर्ट हाणे ताईं लॻल आहे ड्राइव चेक कयो साईं रोड हिते बि हिननि हिकु नंबर ठाहियो आहे अड़े बर्फ़ भी पई आहे साईं पहाड़नि जे मथे इन करे थोड़ो थधड़ो आहे मौसम सर्दी आहे साईं थोरी बर्फ़ आहे पहाड़नि ते वाह सुभान अल्लाह मुंहिंजे मालिक जी कुदरत ॾिसो केॾी सुहिणी आहे केॾी प्यारी कुदरत अथसि दुनिया केॾी हसीन अथव केॾी सुहिणी आहे माण्हू बि मोटिया था अचनि असां वरी वञूं था वाह वाह मुंहिंजा मालिक शुक्र जेतिरा अदा कयूं घटि आहिनि अहिड़ा नज़ारा नसीब कया थी
अहिड़ियूं अहिड़ियूं सीनारियूं असांखे नसीब कयूं थी मुंहिंजा मालिक। दोस्तों कमेंट करे ॿुधायो कीअं नज़ारो आहे। बस साईं पुॼण वारा हुआ, ऑलमोस्ट पहुची वियूं हिन पहाड़नि जे परे हुआ बस। वाह व्हाट अ व्यू, व्हाट अ व्यू साईं। वाह छड़ा अहिड़ा कैक्टस जा माण्हू आहिनि साईं, छड़ा कैक्टस। पहाड़नि में सिजु लहंदो थो वञे। महिल असां पुॼूं, सीनारी रिकॉर्ड कयूं, ग्रैंड कैनियन तव्हांखे ॾेखारियूं। दुनिया जे अजूबनि मां हिकिड़ो साईं, 7 अजूबनि मां हे काफ़ी साल अजूबो रहियो आहे। कोई हिन जो लखे माण्हू ईंदा आहिनि साईं, दुनिया को ॾिसणु ईंदा आहिनि। एरिज़ोना जो ग्रैंड कैनियन व्यू। हिते त गाॾी हलाइण जो मज़ो ई पंहिंजो आहे साईं, तरदी थी हले। रोड अहिड़ा शीशो आहिनि असां वटि बि साईं, अगरि ठाहिनि गोरख ऐं हेॾे होॾे बि हेॾे दादू वारी साइड होॾे बि हेॾा पहाड़ अहिड़ा। मां अॻिते आयो हुअमि, ॾिसी आयो हुअमि, होॾे बि अहिड़ा व्यूज़ आहिनि। वाह 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 वाह, छा था चओ साईं? कमेंट करे ॿुधायो अहिड़ो नज़ारो मुंहिंजे मालिक जी कुदरत साईं। वाह साईं, हे नज़ारो ॾिसो मुंहिंजे मालिक सीनिक। सुभान अल्लाह। दोस्तों छा था चओ? जल्दी जल्दी कमेंट करे ॿुधायो। ओ ओ वाह साईं, सुभान अल्लाह। चेली जिबी थी वई आहे साईं कटनि में। वरी बर्फ़ बि पई आहे मथे पहाड़नि ते साईं। वाह 2013 में आयो हुअमि, अहिड़ो रोड न हुयो। हाणे नओं रोड भलो पको ठाहियो अथऊं। जीअं चयोमांव एरिज़ोना जी मिट्टी जो रंग अहिड़ो आहे। हे ॾिसो, वाह बर्फ़ बि। ओ माय गॉड। हे साईं अची वियो साइन बोर्ड, ग्रैंड कैनियन नेशनल पार्क। केबिन वग़ैरह हिते किराए ते वठो अगरि राति तव्हां हिते रहण था चाहियो। हे केबिन्स वग़ैरह, माण्हू मोटिया था अचनि। छा त नज़ारा आहिनि साईं। इहा अथव एरिज़ोना अमेरिका जी मिट्टी गाड़ी। ख़्याल सां बाबा, ख़्याल सां आहे जानू, ख़्याल सां आहे दोस्तों। हे ॾिसो बर्फ़ पई अथव पहाड़नि ते मथे। हुया वाह, छा त आहिनि साईं रब जी कुदरत खे हिननि चार सिर्फ़ु रोड ठाहे हीअं रौनक ॾेई छॾियूं अथऊं मुंहिंजे मालिक जा रंग। वाह मुंहिंजा मालिक, बंदो कुझु बि न आहे तुंहिंजो अॻियो मुंहिंजा मालिक। ज़रड़ी ऐं अहिड़ा अहिड़ा नज़ारा, कुदरत ॾिसो केॾी ख़ूबसूरत आहे। हा कमेंट करे ॿुधायो साईं। तव्हां ॿुधायो तव्हां छा था चओ? मुंहिंजे रब्बुल आलमीन जी दुनिया केॾी हसीन आहे। असां त पाकिस्तान में कुझु न ॾिठो आहे। हीअ कुंड वरी ॾिसो, अल्लाह अकबर। सीनिक वॉलपेपर हिते, अल्लाह अली, सुभान अल्लाह। छा था चओ दोस्तों? जल्दी जल्दी ॿुधायो। वाह शेयर अदा, शेयर थी वञे हिकिड़ो त मज़ो अची वेंदो। ॾिसो था पहाड़ जा रंग, मथों ॿियो हेठों ॿियो। वाह मुंहिंजा मालिक साईं। हाणे बसि ग्रैंड कैनियन ऑलमोस्ट ग्रैंड कैनियन स्काई टैक।
वाह जे नज़ारा साईं, रोड सीनारियूं हिक हिकु शइ आहे साईं, मुंहिंजा मालिक। वाह हे ॾिसो अदा, वाह। वरी चए थो ज़िगज़ैग थी वाह, ख़्यालु कर, स्लो कर। वाह वाह साईं वाह, सिर्फ़ु 9 माइल बचो आहे बाक़ी। छा था चओ दोस्तो, वॾी महिरबानी, लख कुर्ब दोस्तनि जा कमेंट साईं ढेर। हिन में कमेंट ते ध्यानु न आहे, ड्राइविंग ते ध्यानु आहे, छो त वरी राइट कभी लेफ्ट, कभी राइट कभी लेफ्ट, कभी दाएं कभी बाएं। वॉच फॉर रॉक्स, माना पत्थर, माना लैंडस्लाइडिंग भी आहे, रॉक स्लाइडिंग साईं। पर ॾिसो अहिड़नि जबलनि खां पोइ कहिड़ा नज़ारा अचनि था। गाॾियूं अचनि थियूं, नज़ारा बि अचनि था साईं, नज़ारा बि अचनि था। ॾिसो न हिन पहाड़नि में हिननि कीअं हे रस्ता ठाहे ॻोल्हे ॻोल्हे जायूं ॾिनूं था, त माण्हू पैसो खपाए, रब जी दुनिया बि ॾिसे, माल बि हिते खपाए। वाह 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 साईं, वरी मज़ो अची वियो अॼु त। हा उस्ताद, छा था चओ दोस्तो, मज़ो आयो कि न आयो? हाँ मज़ो आहे। ज़िंदगी जो गोबाटे वांगुरु साईं, कंहिं महिल हेॾे था वञूं, कंहिं महिल हेॾे, वरी हेॾे। अल्लाहु अकबर। वॉच फॉर रॉक्स, माना रॉक स्लाइडिंग आहे हिते। पहाड़नि में हेॾे लुकियल खज़ाना आहिनि, ॻोल्हे रखिया आहिनि साईं माण्हुनि जे लाइ। वाह, लॻे थो पहाड़ियूं हाणे साईं ख़तमु थियण वारियूं आहिनि, वरी अलाए हलंदियूं पयूं। दोस्तो कमेंट करे ॿुधायो, पहाड़ियूं ख़तमु थींदियूं या हलंदियूं पयूं? पहाड़ जबल त खुटनि ई कोन था, हथों एॾा वॾा थींदा था वञनि। पास विथ केयर, पहाड़ी पहाड़, वरी ॿिया जबल, पट बाबा पट। शेयर अदा शेयर थी वञे हिकिड़ो, शहर में घटिताई न हुजे। जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे ॿुधायां साईं, एरिज़ोना ग्रैंड कैनियन वञूं था पिया। दुनिया जे 7 अजूबनि मां हिकिड़ो अजूबो आहे ग्रैंड कैनियन। तव्हां रब जी शान कुदरत ॾिसो साईं, केॾी न ख़ूबसूरत दुनिया ठाही अथई। ऐं गॾोगॾु शेयर बि कंदा हलो अदा, महिरबानी साईं, न पुछो। सुभान अल्लाह, सुभान। वाह जे नज़ारा आहिनि साईं। दोस्तनि जी गाॾी इहा ख़राबु थी पई ऐं नज़ारा में अड़े तेल जा खूह। हे साईं डोंकी पंप इहे लॻल अथव, तेल बि यानी निकिरे थो पियो। हुयो साईं डोंकी पंप पोयों लुकियो अलाह, ऐं बर्फ़ पासनि में पई आहे, ऐं नज़ारा कुझु अहिड़ा आहिनि। सुभान अल्लाह। हे ॾिसो साईं, हिते त मींहुं थो वसे लॻे थो, ऐं ॻाढ़ा पहाड़। सुभान अल्लाह। वाह मुंहिंजा मालिक तुंहिंजा रंग। वाह, छा था चओ दोस्तो, मुंहिंजे मालिक जा रंग ॾिसो साईं। एरिज़ोना जा पहाड़ ॻाढ़ा,
ते असांजी ड्राइव ऐं तव्हांजो साथ जेके बि दोस्त ॾिसो था वॾी महिरबानी। पासे में बर्फ़ पई आहे, सीयू यख कम आहे। हे ॾिसो साईं, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह साईं। ग्रैंड कैनियन अची वियासीं साईं, ग्रैंड कैनियन। छा आहे विज़िटर पार्किंग अॻे आहे, सिधो हलणो आहे। वाह साईं वाह, हे साईं ग्रैंड कैनियन पार्किंग। वाह सुभान अल्लाह साईं। दोस्तों छा था चओ हिन सीन जे बारे में? बस साईं हलंदे हलंदे अची वियो आहे एयरपोर्ट। हे असांजे राइट साइड ते एयरपोर्ट आहे। हे फायर ब्रिगेड वग़ैरह ॾिसो, हिते बि हिननि जो सेफ्टी। हे एयरपोर्ट पूरो साईं, जेके माना वेगस खां जहाज़ ते ट्रिप हणंदा आहिनि, हेलीकॉप्टर ट्रिप वग़ैरह, उन्हनि खे हिते अची लाहींदा आहिनि। हे पूरो साईं उहो आहे, हे एयरपोर्ट पूरो। ऐं तव्हांखे जीअं चयो हेलीकॉप्टर कूड़ न आहे साईं मां वटि। हे अची आहे हेलीकॉप्टर बि। बसि चओ त हेलीकॉप्टर ट्रिप वठूं, छा था चओ? $400-500 रुपया, $400-500 कोड़ा करणा पवंदा। पर हवा हले थी अॼु, चाढ़ींदा हलाए कोन। हे साईं अची वियासीं सफ़ा गैमियो ग्रैंड कैनियन साईं पूरो। हेलीकॉप्टर चयो मां न, हुयो बीठो अथव हेलीकॉप्टर बि। हलो उस्ताद अचो भला। हे ॾिसो हेलीकॉप्टर ट्रिप बि अथव। उस्ताद छा थो चए? इन जो नथा भरे सघूं साईं, पर हेलीकॉप्टर टाकरू काम बि अथव। छा था चवनि ॾिसो। Welcome, just making sure you have no alcohol, no firearms, no Okay. drones or any animals. Okay, sir. Parking spot, go into that big white dome building. From there, you're going to go on our personal buses out the rest of the way. ओके थैंक यू। हे साईं अची वियासीं पार्किंग में। हे हेलीकॉप्टर ओहे बीठो अथव, कपिड़ा चाढ़ियूं लॻे थो इन खे बि सीउ थो थिए। हेलीकॉप्टर ट्रिप बि ॾिसूं, पुछा कयूं छा आहे न आहे। हे साईं हेलीकॉप्टर ऐं हे पार्किंग। टाकरू कांव, हे ॾिसो गाॾी जे मथां वेठा अथव टाकरू कांव। हे माण्हू रश न आहे एतिरी, छो त मोट जो टाइम आहे न हाणे। शाम जा घणा 4 थिया आहिनि हिते। हे ॾिसो, हे अंदरि विज़िटर सेंटर आहे। अचो त अंदरि ॾिसूं छा छा आहे। बसि साईं गाॾी मां लथासीं, हाणे अचो त हलूं गैमियो ग्रैंड कैनियन वेस्ट। मास्क ज़रूरी आहे, पर हलूं था ॾिसूं था छा थो थिए। सेफ्टी सिक्योरिटी। वाह में अची वियासीं। हे टाइम ज़ोन लिखियलु अथव ग्रैंड कैनियन वेस्ट। ऐं सर्टिफाइड माण्हू कोई कान्हे। पुछा कयूं रेस्ट रूम सेफ्टी। ऐं माल में रेड इंडियंस हिते हूंदा साईं, इन जे करे उनजो मटीरियल। फेस मास्क रिक्वायर्ड। हिते आहे टिकट। हाय, what about the canyon view trip? Just to go out to view the canyon, it's going to be $53. Okay, and what about the sky deck? Then it'll be $69. Along with the... They go around every 10 and 15 minutes. Shuttles are just dropping you off, so it's going to be up to you and how long you're going to stay out there. Okay. You have till close to 7 o'clock. Okay, then give me a sky deck, please. For how many? The साईं बस $5 जी टिकट आहे। ऐं बस पैसा ॾियूं।
ॾेखारियांव। ॾाढी साईं असांजो अमेरिकन टिकट अची You वई। guys have face masks? नो So you will need a face mask before you go out there. If you go to the register right over there, they should have some there. ओके थैंक यू। हेॾी मास्क ज़रूरी आहे, मास्क वठूं साईं। साईं गाॾी ते वरी वापसि अचिणो पियो टिकट खां पियो, छो त हिते सीउ लॻो पियो आहे शीख, ऐं असां ऊन्हारे जे हिसाब सां आया हुआसीं त हाणे शीख कम में हालत थी वेंदी टाइट, इन जे करे बर्फ़ ॾेखारीमांव। बर्फ़ में साईं टी शर्ट में त गुज़ारो कोन थींदो, शर्ट खणी आया हुआसीं हिकिड़ी, को त आसरो कयो न, ईअं न त साईं कमु तमामु थी वञे, हालत बुरी थी वञे। न हुजण खां कुझु हुजणु बहितर आहे। हे सीउ अथव साईं ॾाढो। हाणे $70 त भरे चुको आहे टिकट जो, छो त साईं 60 जी टिकट ऐं ॿियो टैक्स त ज़रूरी आहे न। अमेरिका में टैक्स खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे। हालत बुरी आहे साईं। ठीक है, पैसा ॾेई पंहिंजे पाण खे भाई साईं आंगरियूं टुंडड़ियूं बर्फ़ अथव कम, पर कयूं था। अचो तव्हांखे ॾेखारियां न, 2013 में आयो, वरी हाणे ॾिसूं कीअं थो लॻे ग्रैंड कैनियन। हालत टाइट बस साईं। शीख कम ॾिसी करे चश्मो वॾो पातो, अंदरों शर्ट पर डबल कपिड़ा पाता आहिनि, ट्राउज़र जे मथां जीन्स पाती आहे, बूट हे ॾिसो, हे ट्राउज़र अलॻि पातो आहे, पैंट मथां अलॻि, जूता, छो त साईं बर्फ़ आहे न, शीख कमु आहे, ईअं न त कमु तमामु थी वञे। अचो त हाणे हलूं साईं भैया। भजिया भजिया भजिया, हे ॾिसो साईं, एरोप्लेन हेलीकॉप्टर ट्रिप। सेफ्टी वेफ्टी, लाइन स्टार्ट हेयर, लोडिंग अनलोडिंग। हे शीख कम आहे साईं। ऑल वे डाउन, हीटर हले थो साईं हिननि वटि, ऑल द वे डाउन, कोई बि कान्हे। सीअ में असां बि ॾिसो हा खुटरी खयूं आहे, हे साईं पुलिस जी गाॾियूं, जहाज़ हेलीकॉप्टर, हवा जे करे जा हेलीकॉप्टर नथो हले पियो, पुछा कराई। कैनियन जी बस आहे साईं, बस हाणे छॾी थी असांखे वठी हलंदी। ओ रश बि न आहे, इहो शुक्र आहे, न त साईं हवा हेॾी आहे। नो ड्रोन, भलो थो ड्रोन न खणे, छो त हेलीकॉप्टर वग़ैरह उॾरंदा आहिनि न, ड्रोन लॻे थो मसइले हूंदो आहे। हलो तव्हां महिरबानी अथनि, हीटर रखियो अथऊं, हले थो अलाए कोन, अड़े हीटर बि बंदि आहे, हलाइण बि न ईंदो आहे। बस साईं हालत टाइट थी वई आहे। शीख कम बस अचे थी पई, विहऊं को खणी हल यार, रेंच ॾे, जान छॾाए मामा न। हाय, गुड, हाउ आर यू? अकेला साईं बस में, पूरी बस खाली जो खाली। अचो त हाणे हलूं,
रेंच ॾे हिते ताईं पास ज़रूरी आहे हिन जे करे अचो हाणे तव्हांखे थोरो ग्रैंड कैनियन वेस्ट रेंच घुमायां बसि साईं गाॾी रवां तव्हां सफ़र ॾे जबलनि ॾे ग्रैंड कैनियन साईं मां तव्हांखे हेॾो अची हितां तव्हांजो नज़ारो करायां जे चयोमांव बाबा एरिज़ोना जा ॻाढ़ा पहाड़ आहिनि पहाड़नि ॾे बसि अल्ला चाचे ॾे वटि कैमराऊं लॻल आहिनि वॾियूं हे ॾिसो हिते कैमरा हीअ कैमरा उहो पोयों कैमराऊं उहे बसि हे हाणे रेंच ॾे रवां दवा पूरो साईं साईं हलंदे हलंदे तव्हांखे ॾेखारियां हो ॾिसो इहो अथव ग्रैंड कैनियन वाह साईं हे 4-4 हज़ार फुट हेठि ज़मीन खां हेठि कट ॾिनल आहिनि कुदरती नेचुरली ऐं असां जेका जॻह ॾिसणा उहो आहे स्काई डेक वाह साईं हितां तव्हांखे ॾेखारियां हे साईं अची वियासीं बस साईं पहुची वियासीं स्काई डेक ठीकु आहे ओके थैंक यू हैव अ गुड वन Be careful. थैंक यू हे साईं लोडिंग अनलोडिंग ज़ोन अची वियासीं वाव स्काई व्यू हिन जो नालो ई साईं स्काई व्यू आहे हे साम्हूं स्काई व्यू डेक ऐं हेॾे सुभान अल्लाह छा था चओ दोस्तो गेट इट नेचर हे बर्फ़ किरियल हुई उन जो पाणी हे ॾिसो मां तव्हांखे ॾेखारियां वाह मुंहिंजा मालिक तुंहिंजी कुदरत वाह हे साईं एज पॉइंट इन खां अॻे नथा वञी सघो जे मां तव्हांखे चयुमि हिन खाई ते अची हितां ई 4,000-5,000 फुट जी कट ॾिनल आहिनि सुभान अल्लाह साईं वो साम्हूं स्काई डेक इन छा था चओ हिनखे हाणे लाहे सट फॉर्मेलिटी आहे छड़ो हा ग्रैंड कैनियन अचो दोस्तो तव्हांखे अॻिते हाणे नज़ारो करायूं स्काई डेक बि घुमायूं ऐं हे साईं ग्रैंड कैनियन जो व्यू पॉइंट हिन खां अॻे नथा वञी सघो रसी खां पर हे ॾिसो ओ माय गॉड हे कुदरती अथव साईं पत्थर ॻाढ़ो ऐं कट ॾिसो जीअं जीअं सिजु लहंदो वेंदो हे रंग ॿिया कंदो वेंदो साईं हिते ठाहियो इन जे करे हिन जे हेठां सफ़ा ईअं खाई आहे माण्हू सफ़ा शीशे जा गिलास आहिनि बाक़ी हे साईं ग्रैंड कैनियन वेस्ट रैम्प ते हिन वक़्तु मौजूदु आहियूं ईगल जेको पॉइंट हिन खे चवनि था हे बाज़ आहे साईं बाज़ जी शिकिल जो हुए मुंडी हे पर बेड़ा ईअं तशबीह ॾिनी अथऊं ईगल पॉइंट तॾहिं हिन खे रखियो अथव नालो पूरो साईं ॾिसो ऐं मथां ॾिसो उहो सिधी लकीर अथव हे हेठि 4-5 हज़ार हेठि कुदरती कट आहे हिन खे हिते नथा वञी सघो न त मां तव्हांखे हितां वञी हेठां ईअं नज़ारो करायां हे ॾिसो हे पूरो साईं बर्फ़ पई आहे छा ते रड़ियूं था कयो छोरी होॾे थी वञे या माई होशियारी कर बेली ईअं न कर अचो साईं हाणे तव्हांखे वठी हलां मथे हेॾांहुं नज़ारो करायो हे फोटू कढंदियूं अमड़ियूं चिपटियूं चाइनीज़ माल बाक़ी हेॾे बादल शादल बारिशूं हे तो हे साईं एरिज़ोना रिवर हिन मां पाणी घटिजी उन होवार्ड डैम ॾे वेंदो अथव बाक़ी माण्हू अॻ में कुझु वियल आहिनि इंजॉय करनि था फोटू वोटू ॾिसूं छा थो सीन थिए बसि साईं हलंदे हलंदे हे अची वियासीं दी स्काई वॉक ईगल पॉइंट अचो त हाणे इन खां हे स्काई वॉक एंट्रेंस
स्काई वॉक मास्क ज़रूरी आहे चवंदा मास्क पायूं बस साईं अंदरि ईंदे ई चवंदा फ़ोन कैमराऊं अलाउ न आहिनि नो पर्सनल बिलोंगिंग्स कमाइण जो तरीक़ो आहे ॿियो कुझु न आहे ट्रेडिशनल कल्चर ट्रेल रेड इंडियंस अमेरिकन जेके हूंदा ऐं हे साईं उन्हनि जो कुझु सामान पुराणो अवाइली जो पाण जी तारीख़ हूंदी रेड इंडियन जी साईं गुॾियूं शुॾियूं पूरो हे रेड इंडियन साईं हे साईं हो होलापाई ट्राइब ज़ात जेका हुई रेड इंडियन जी उन्हनि जी तारीख़ आहे ॿुधो अॻे कीअं हुया हर शइ ठीकु आहे हे टुड अॼु ऐं सुभाणे उन जे बारे में हे पूरा साईं अवाइली उहे म्यूज़िक इंस्ट्रूमेंट्स वग़ैरह पिया अथनि वॼाईंदा साईं ट्रेडिशनल तंबूरा बंबूरा अचो यस सर वी डू To buy them, okay? ओके एंड वेयर टू ड्रॉप दी Any luck with an orange key? ओके साईं ॿुधव अॻे ऐं लाकर में बसि रखो ऐं वञो ॾिसो भाई इहा राई गिराई आहे साईं पोइ फ़िलहालु तव्हांखे 2 मिंट रखूं था ताले में जेसि ताईं असां चकर साईं ॾाढो छितो हुयो बसि कैमराऊं अलाउ नथा करनि हिन पॉइंट खां पोइ पर फ़ोटू 2-3 कढाया आहिनि तव्हांखे ॾेखारियां थो बसि साईं अची वियासीं वरी हाणे दुकान में तव्हां शॉप आहे हिते गिफ्ट शॉप तव्हां हिते वठी था सघो हितां जूं शयूं ठीकु आहे हे पूरो साईं ईगल पॉइंट हिननि जो ऐं मैग्नेट्स वग़ैरह की चेन्स हे वाह हे साईं रेड इंडियंस हिननि जी तारीख़ आहे जेका हितां जी ग्रैंड कैनियन जा असली मालिक इहे हुया साईं हे शयूं छिगियल मिलनि था जेको वठे असां वटि काफ़ी शयूं मां पहिरियों वठियूं आहियां हितां हे ॾिसो मिड़ पफ बफ हणी मिड़ हे साईं शर्टियूं असां वेठा शर्टियूं गॾु कंदा आहियूं स्काई वॉक ग्रैंड कैनियन वेस्ट मज़े जूं न आहिनि साईं ख़ासि पर प्राइस त ॾिसो न क़ीमत ॾिसण में कोई हर्ज न आहे $16 सस्तियूं आहिनि यार पर स्टफ मज़े जो न अथनि ॾिसो असांजा रूह सुर कंदा आहिनि मुंहिंजा वॾा साईं गिरारा चवंदा आहिनि तूं परे रहो हिननि शयुनि खां तूं वठी बीह रहंदो आहे सोवेनियर साईं की चेन घणे की चेन $5 ये बोतल खोलियो बि गार्डन में भला लगता है अहिड़ा की चेन बाक़ी साईं हे गिफ्ट शॉप हेॾे बि ग्रैंड कैनियन स्काई वॉक एरिज़ोना हीअ शर्ट जो ॾिसां कपिड़ो मज़े जो न आहे साईं होमलैंड सिक्योरिटी हे ॾिसो ग्रैंड कैनियन जा साईं हाणे साईं उन ईगल पॉइंट खां वरी हिकिड़ो ॿियो पॉइंट ईंदो आहे होॾां बस बर्फ़ियूं थी वञे तव्हांखे हाणे वरी ओॾो जो नज़ारो करायां $60 भरिया त पूरो मज़ो त वठो न अकेले असांजे लाइ गुनागुन हले थी पई छिका कमु आहे पूरो तव्हांखे पूरो साईं ॾेखारियां वञे थी पई अॻिते हिकिड़ो ॿियो पॉइंट आहे हुन ते बसि साईं ग्रैंड कैनियन में घुमंदा था वञो ग्रैंड कैनियन असांजे पोयों रंगीनियूं माना अलॻि ई हितां जा न नज़ारा
कुदरत जी ग्रैंड कैनियन एरिज़ोना बस साईं अची वियासीं ॾेखारियां हे ॾिसो साईं हे आहे हिते विलेज पॉइंट रेड इंडियंस अॻे जेके रहंदा हुया उहे कीअं रहंदा उहो हे साईं पूरो ग्रैंड कैनियन जो वेस्ट रिम कब्जो पूरो वाह ये अची वियासीं अॻे पॉइंट ते बसियूं ॾिसो बीठियूं आहिनि हर 5 मिंटनि में बस आहे अचो त हाणे तव्हांखे लही मां दौरो करायां हे वरी पॉइंट जो नालो अथव हवाई बे नूवा बस साईं अचो बस को निकिरंदे ई असां हवाल बे नूवा हाणे इहा हितां जी लोकल ॿोली हूंदी सही पर इन सां ई गॾु चेक द व्यू चेक 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 1 2 3 टेस्टिंग 1 2 3 सुभान अल्लाह साईं हे ॾिसो ॾिसो बाबा ॾिसो हिते बर्फ़ हुई कुझु अर्सो पहिरियों हाणे पिघरी वई आहे पर ज़मीन आली आहे रंग ॻाढ़ो आहे वाह 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 साईं हे आहे तव्हांजो हे माण्हू घुमंदा फिरंदा कपल्स ईंदा आहिनि घुमनि फिरनि था हे साईं अथव ओ माय गॉड ग्रैंड कैनियन दोस्तों तव्हांजी ख़ातिर साईं चोटी ते चढ़ी आया आहियूं ऐं नज़ारा ॾिसो जेको दरिया जी ॻाल्हि कई मांव हे दरिया हे असां जिथे हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो पीरी प्यारनि जो ख़्यालु कजो इंशाल्लाह जल्द मिलंदासीं हे आहे ग्रैंड कैनियन कमेंट करे ॿुधायो कीअं लॻो जल्दी जल्दी त साईं ॿुधायो कीअं लॻो अॼु जो ग्रैंड कैनियन अॼु जा नज़ारा अॼु जूं अहिड़ियूं ख़ूबसूरत सीनारियूं मुंहिंजे मालिक जा अहसान आहिनि असांखे नसीब कयूं अथई ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत अथव अलाह जी धरती साईं उन खां वधीक ख़ूबसूरत आहे मुंहिंजो रब्बुल आलमीन जहिड़ो सुहिणो आहे उन खां वधीक हीअ दुनिया सुहिणी ठाही अथई हे सिज लहंदा उभरंदा हे दरिया वहंदा वसंदा पिया ऐं असां जेतिरी ज़िंदगी आहे रब जो शुक्र अदा कयूं जेतिरा शुक्र अदा कयूं घटि आहिनि न त मां न सोचियो मुंहिंजी अहिड़ी ज़िंदगी हूंदी मालिक जेके नसीब कया आहिनि अलाह जा अहसान आहिनि तव्हांखे ॾेखारण ॿुधाइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे महिनत कयो तव्हां हे शयूं तव्हां बि पाए था सघो तव्हां बि इहे शयूं हासिलु करे था सघो ॾिसी था सघो अलाह पाक माण्हुनि खे लखें करोड़े रुपया अरबे रुपया ॾिना आहिनि पर नसीब न थियनि मुंहिंजी दुआ इहा हूंदी आहे रब जेतिरो मूंखे ॾिनो थी मूंखे नसीब कर बाक़ी बसियूं बि हलनि थियूं असां बि हाणे हलूं था सिज बि इजाज़त वठी वियो आहे ऑलमोस्ट ऐं जिथे हुजो ख़ुशि दुआनि में यादि पर वेंदे वेंदे शेयर करे छॾिजो अल्लाह हाफ़िज़